और मैं शहरियार साहब और जतोई साहबान को भी रिक्वेस्ट करूंगा कि आप लोगों के मामलात हैं, इसका कोई फैसला होना चाहिए। यहाँ आपके लोग फेस कर रहे हैं। शिकारपुर तालके जे लखी गुलाम शाह में अलंदड़ मर ऐं जतोई बिरादरियुनि जो तकरार सालन खां माण्हुनि जूं ज़िंदगियूं उजाड़े रहियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बरकंदड़ इहे जहिड़ो गुज़िरियल 1.5 सालनि में वरी शिदत अख़्तियार करे वियो आहे। गुज़िरियल 18 महीननि में ॿिन्ही धुरनि जा मजमूई तौर 44 ॼणा मारिजी चुका आहिनि। जनमो 24 पनो आकिल ऐं सकरमो ऐं 20 शिकारपुर मो क़तल थिया आहिनि। इहा अंग कंहिं बि मुआशिरे लाइ कंहिं बि दौर लाइ इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। तकरार जे ख़ात्मे लाइ मर ऐं जतोई सरदारनि पारां जंगबंदी बाद उमीद पैदा थी हुई। फ़ैसिलो 3 नवंबर ते थियण वारो हो, जंहिं बाबति इलाइक़े वासी आस सां नज़रूं लॻाए वेठा हुआ, पर फ़ैसिलो थियण खां तोरो अॻु पनो आकिल में यासीन जंगू मर जो क़तल हिकु भेरो ॿीहर सूरताल खे छिरकाईंदड़ बणाए छॾियो। इन वाक़े न रुॻो हिकु वधीक क़तल वधायो, पर अमन लाइ रखियल उमीदनि खे बि गैर यकीनी बणाए छॾियो। क़तल खां पोइ मर सरदारनि फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। फ़ैसिलो मुलतवी थियण बाद इलाइक़े में छिकताण ॿीहर वधण लॻी आहे। माण्हुनि में ख़ौफ़ वधी रहियो आहे त शायदि तकरार ॿीहर ख़तरनाक रुख़ अख़्तियार करे केतिरनि ई ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी छॾींदो। 2 महीना अॻु शिकारपुर में सिंध हुकूमत जे सिलेंडर पॉलिसी तहत SSP ऑफिस शिकारपुर में आम तक़रीब मुनक़िद थी हुई, जंहिंमें कचे जे केतिरनि ई बदनाम ॾोहारनि हथियार फिटा करे पाण खे कानून हवाले कयो हो। तक़रीब में घरू वज़ीर ज़ियाउल अंजार पिणु शिरकत कई, जंहिं मर ऐं जतोई सरदारनि खे सिधी अपील कई त तकरार ख़तमु कयो वञे, पर तंहिं बावजूद तकरार जो ख़ात्मो अञा ताईं मुमकिन न थी सघियो आहे, जेको इंतिज़ामिया ऐं ॿिन्ही धुरनि जे सरदारनि लाइ वॾो सवाल बणियल आहे। और मैं शहरियार साहब और जतोई साहबान को भी रिक्वेस्ट करूंगा कि आप लोगों के जो मामलात हैं, कल भी एक वाक़या हुआ है यहाँ पर, मैं चाहता हूँ इसका कोई फैसला होना चाहिए और आप ही कर सकते हैं। आप जो बड़े हैं आप लोग ही करेंगे, अदरवाइज प्रॉब्लम्स यहाँ आपके लोग फेस कर रहे हैं। अल्टीमेटली आप पर ही प्रेशर आता है, यही लोग आपके पास आ रहे होते हैं और हम चाहते हैं कि हम आपको फैसिलिटेट करें इन चीज़ों में, लेकिन मेहरबानी करके इस मुल्क को, इस रीजन को अमन का गहवारा करें। सुञाण दुरन मर ऐं जतोई सरदारनि खे अपील कई आहे त जल्द ॿीहर फ़ैसिलो मुक़रर करे वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बचायो वञे। कैमरामैन मंज़ूर सां गॾु वहीद बिरोई, टाइम न्यूज़ शिकारपुर। और मैं शहरियार साहब और जतोई साहबान को भी रिक्वेस्ट करूंगा कि आप लोगों के मामलात हैं, इसका कोई फैसला होना चाहिए। यहाँ आपके लोग फेस कर रहे हैं।